भिड़शा मां ख़बर ॾींदा हलो त भिड़शा भरिसां ॻोठ महमूद थईम लॻ बुज़ुर्ग सैयद ग़ैब पीर जीलानी ॻोठ जो सालियानो उर्स मुबारक जूं तक़रीबूं शुरू थी वयूं। दरगाह खे कुंवार जीअं सिंगारियो पियो। सालियाने उर्स मुबारक में मनियारी बाज़ारूं, दुकानदारी, मिठाई जा दुकान, झूला, ख़रीदारी बाज़ारूं पिणु सजायूं वयूं आहिनि त जीअं ज़ाइरीन ज़ियारत बाद लुत्फ़ अंदोज़ थी सघनि। बुज़ुर्ग सैयद ग़ैब पीर जीलानी जे दरगाह जा ख़िदमतगार फ़कीर मौला बख्श थईम जान मोहम्मद जानी थईम पारां उर्स मुबारक जे मौक़े ते सिंधी सकावत मलाकड़ो पिणु लॻायो वियो, जंहिं में सिंध जा मशहूर मल पहलवाननि सूफ़ मलूखानी, आबिद तईम, सोडो जुनेजो, अहमद बुर्डो, सारंग भट्टी समेत ॿियनि हिसो वरितो। महिमान ख़ासि यूनियन काउंसिल भिड़शा आदम थईम, हाजी नूर हसन थईम, सूमर थईम ऐं ॿियनि मल पहलवाननि खे दाद ॾेई इनाम ॾिनो। सालियाने उर्स मुबारक में सिंध जे कुंड कुड़च मां अक़ीदतमंद ज़ाइरीन जी आमद जो सिलसिलो जारी आहे। ज़ाइरीन लाइ लंगर जो पिणु बंदोबस्त कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।